तव्हांजा ॿ शौक़ु ॾाढा माण्हुनि जी नज़र में साम्हूं रहिया। हिकिड़ो शौक़ु तव्हांजो छोकिरियूं मटाइणु, मतिलबु छोकिरियूं दोस्त मटाइणु, छोकिरी ठीकु आहे, इहो बि शौक़ु करे रहियो आहे मुंहिंजो अञा ताईं। मुख़्तलिफ़ रोमांसिस तव्हांजा थिया, मां उन जी ॻाल्हि थो कयां। न त मां चवां थो न छोकिरियुनि खे बेटर ऑप्शन मिली वेंदा त उहो मूंखे छॾे। हा, हिकिड़ो त इहो, ॿियो तव्हांखे ख़ूबसूरत गाॾियूं रखण जो शौक़ु, तव्हां गाॾियूं वठाईंदा रहियो, इहे ॿ शौक़ु तव्हांजी ज़िंदगी में। उहो शौक़ु न आहे, उहा ज़रूरत आहे। ज़रूरत बि न थी सघो। तव्हांजो हिकिड़ो रिलेशन अगरि हले थो पियो स्मूथ एंड साउंड, त तव्हांखे ॿियनि वञण जी ज़रूरत ई न आहे, पोइ सालनि जो साल हले। इन्हनि मां को बि सीरियस न थियो तव्हां सां? मोस्टली मुंहिंजो ख़्यालु आहे, मां पंहिंजे एज ग्रुप में मां मतिलबु स्टार्ट जॾहिं खां मां मीडिया में कयो आहे, मां तॾहिं खां अगरि चवां त शायदि मां एतिरो फ्रैंक कंहिंखे बि न आहे ॾिठो जेतिरो मां आहियां। जीअं तव्हां सां दोस्ती बि आहे, इज़त एतिराम जो रिश्तो असांजे विच में आहे, पर हर तरह जो मज़ाक़ बि आहे, हिकिड़ी दोस्ती बि आहे। सलाह साहब सां मुंहिंजी ॾाढी सुठी दोस्ती आहे, मंजूर मुराद साहब सां मुंहिंजी ॾाढी सुठी दोस्ती आहे, अला साईं जन्नत नसीब करे गुलाब साहब सां मुंहिंजी ॾाढी सुठी दोस्ती हुई। इन्हनि सीनियरनि सां जेको आहे न, अच्छा आबा मुमताज़ कंवल सां मुंहिंजी ॾाढी सुठी दोस्ती आहे, ठीकु आहे, कमर नसा हिकिड़ो अला जन्नत नसीब आहे, हुन सां मुंहिंजी ॾाढी सुठी दोस्ती हूंदी। इहे जेके सीनियर्स आहिनि, इन्हनि सां गॾु विहणु, कंपनी, दावतूं, इन्हनि में जेको शइ आहे न, मूंखे ॾाढो सिखण लाइ मिलंदो त मीडिया में कीअं हलिजे। अदा चवण ते त भले चई छॾियो, पर मुंहिंजो ख़्यालु आहे ॿियनि जे मुक़ाबले में सभिनि खां घटि स्कैंडल्स मुंहिंजा हूंदा। जो त तव्हां हिकिड़ी दोस्ती में आहियो, पंहिंजे प्रोग्राम जी नोईअ जे हिसाब सां मुंहिंजी क्लास त ज़रूरु वठो था, पर ओवरऑल ॾिसजे अगरि ॿियनि सां कंपेरिज़न कजे मूंखे, त उन ॾाढा घटि स्कैंडल्स आहिनि। प्रोग्राम शतरंज जा तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।